घोसपुर जे दरगाह सूफ़ी फ़कीर शाह ॾिनो ऐं फ़कीर बाबा मुश्ताक साईं जे गादी नशीन सूफ़ी फ़कीर बाबा आसिफ़ अली बिलाणी जे लाॾाणे बाद संदसि जे पोयण सां ताज़े जो सिलसिलो हलंदड़ आहे। संदसि जे टीजे जे मौक़े ते दस्तार वारी रस्म पिणु अदा कई वई ऐं संदसि भाउ फ़कीर साईं फ़याज़ अली खे दरगाह जे गादी नशीन बणायो वियो, जंहिंखे हज़रत अंबा शरीफ़ जे गादी नशीन मोहम्मद शाह ऐं साईं कामिल शाह दस्तार मुबारक बदिराई। मिलियल ॼाण मूजिबि घोसपुर भरिसां आटी 291 भरिसां दरगाह सूफ़ी फ़कीर शाह ॾिनो। दरगाह जे गादी नशीन सूफ़ी फ़कीर बाबा आसिफ़ अली जन जे लाॾाणे बाद अॼु संदसि जे टीह जूं रस्मूं दरगाह सूफ़ी फ़कीर शाह ॾिनो में अदा कयूं वयूं। इन मौक़े ते दरगाह हज़रत अंबा शरीफ़ जे गादी नशीन दरगाह सूफ़ी साईं जान मोहम्मद शाह, सैयद कामिल शाह, फ़कीर साईं ताज मोहम्मद शाह समेत सिंध जे मुख़्तलिफ़ सूफ़ी बुज़ुर्गनि जे दरगाहनि जे गादी नशीननि, सजादा नशीन ऐं फ़कीरनि, वकीलनि, सहाफ़ियुनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। इन मौक़े ते दरगाह जे गादी नशीन जे लाॾाणे बाद संदसि जी दस्तार मुबारक संदसि जे भाउ फ़कीर फ़याज़ अली जन खे हज़ारे अक़ीदतमंदनि जी सुल्कनि सां बदिराई वई ऐं माहौल सोगवार बणिजी वियो। इन मौक़े ते गादी नशीन फ़कीर बाबा साईं फ़याज़ अली आयल हज़ारे अक़ीदतमंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ सूफ़ी फ़कीरनि जूं दरगाहनि में प्यार मोहबत जो दर्स ॾिनो वेंदो आहे। इहो सिलसिलो जारी सारी रहंदो, जंहिंखां पोइ दुआ पिणु घुरी वई ऐं लंगर पिणु खारायो वियो। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ घोसपुर।